मरहबा मरहबा, माशाल्लाह माशाल्लाह। सिंध के शराब और शबाब के क्या कहने, मज़ा आ गया। बस अब हाथों में एक ही खुजली है, समझ तो आप गए होंगे। जी जी शेख साहब, आप तैयारी कर लें, बस इसी वक्त निकलते हैं, फिर जितना दिल चाहे शिकार कर लेना। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। वैसे मैंने सुना है पाकिस्तान में शिकार पर पाबंदी है, कोई मसला तो नहीं होगा? क्योंकि हम अरब शहजादे अपने शिकार में किसी भी किस्म की रुकावट बर्दाश्त नहीं करते। नहीं नहीं शेख साहब, कोई रुकावट नहीं आएगी। रही बात पाबंदी की, तो वो सिर्फ गरीबों के लिए है। वैसे भी शेख साहब, मैं इस इलाके का MP हूँ, और किसी की क्या मजाल कि मेरे मेहमान के शिकार में रुकावट डाले। यहाँ पर कानून और अदालत सब हम वडेरों के हिसाब से चलते हैं। आप इसे अपना इलाका समझ लें। माशाल्लाह माशाल्लाह, अब तो मेरे हाथों की खुजली और ज़्यादा बढ़ गई है, और ये खुजली सिंध के परिंदों के खून से ही ख़त्म होगी। जी ज़रूर शेख साहब। रोए, गाड़ी निकालो और शेख साहब को शिकार पे ले जाओ। शेख साहब, आप हमारे बंदों के साथ शिकार पर जाएं, और तब तक मैं आपके लिए रात रंगीन करने का बंदोबस्त करता हूँ। जज़ाकल्लाह, बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी। अदाई छा है? तव्हांखे त ख़बर आहे न त सिंध में पखियुनि जे शिकार ते सख़्तु पाबंदी आहे, ऐं तव्हां त असांजे ॻोठ जा चङा आहियो। जेकर तव्हां ईअं सरेआम कानून जी भञकड़ी कंदाओ त पोइ आम माण्हू ते कहिड़ी मयार? अरे नाज़िम, ॾिसी नथो वॾेरे जा महिमान आयल आहिनि अरब खां, ऐं तूं उन्हनि जे साम्हूं असांजे कानून थो सेखारीं। अदा वॾेरे हुन जे महिमाननि जे लाइ लख इज़तूं, पर वॾेरो हुजे या महिमान, कानून सभिनी जे लाइ बराबरि हूंदो आहे। छा ही परॾेही पखी असांजी सिंध जा महिमान न आहिनि? अदा नाराज़ न थीजो, पर पखी ऐं झंगली जीवत हिन धरतीअ जी सूंह आहे, जेका वधंदड़ शिकार ऐं ॿेलनि जे तेज़ीअ सां ख़ात्मे सबबु ख़तमु थी रही आहे। ऐं धरतीअ जे कुदरती वसीलनि जी हिफ़ाज़त करणु हर ज़िम्मेवार सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे। हिकु बाशऊर सिंधीअ जी हैसियत सां आउं तव्हांखे हिते सरेआम शिकार करे कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु न ॾींदुसि। अरे बस कर, ख़बर आहे तुंहिंजे शऊर जी। वॾेरे जो हुकुम आहे, शिकार थींदो, पोइ चाहे पखियुनि जो थिए या सिंध जे शऊर जो। दोस्तों, ही ॾिसो छा पियो थिए। सिंध में सरेआम पाबंदीअ वारी जॻह ते शिकार थी रहियो आहे। अरे हू वीडियो तो भरे नाज़िम, हलो अथई त वीडियो डिलीट कर, न त ॾाढो ॾुखियो थींदे। इहे धमकियूं वञी ॿियनि खे ॾे। सिंधी क़ौम हाणे कंहिं वॾेरे पीर या भोतार जी ग़ुलाम नाहे। हाणे असीं मज़मत न पर मज़ाहमत कंदासीं। पंहिंजी धरतीअ जे लाइ सिसियूं कटाईंदासीं पर झुकाईंदासीं कोन। वीडियो डिलीट न थींदी, तोखे जेको करिणो आहे वञी कर। तो जड़न दलालनि चमचनी त वॾेरनि खे मथे ते चाढ़ियो आहे। अरे दलाल तो चई हथियार रे तकड़ न कर था, रिकॉर्डिंग पई हले, इनके पोइ ॾिसी वठंदासीं। शेख साहब, हम बहुत शर्मिंदा हैं, आपके शिकार में रुकावट पेश आ गई, अभी हमें चलना होगा। अरे वठिए जो ने सूर रखे।
अरे हल नाज़िम वॾे ओताक ते घुरायो अथई फैसले लाइ। बाबा मूंखे ॼाम सॾायो आहे, मां थोरी देरि में अचां थो, ठीकु आहे? बाबा जल्दी अच तो तव्हां खां सिवा मूंखे निंड नथी अचे। ठीकु आहे मुंहिंजी जान, ऐं जल्दी मोटी ईंदुसि, ठीकु आहे? तव्हां हलो भले। वैसे ही आहे सिंध जे शौर जो ठेकेदार जंहिं तव्हांजे ख़ासि महिमाननि जे शिकार में खलल विधो। अरे इहो मां छा पियो ॿुधां? रेसे जे इलाइक़े में तव्हांजे महिमाननि शिकार पे कयो, उते असांजा घर आहिनि, ऐं ॿियो त उन इलाइक़े में शिकार ते सख़्तु पाबंदी आहे। तव्हांजे महिमान कानून तोड़ियो, इन लाइ मूं हिन खे रोकणु पंहिंजो फर्ज़ु सम्झो। कानून? सिंध में कानून बि आहे छा? कन खोले ॿुधी छॾ छोरा, हिते कानून बि आऊं आहियां ऐं हिते अदालत बि आऊं आहियां। तो मुंहिंजे महिमाननि खे शिकार खां रोके वॾी ग़लती कई आहे। अॼु हिते मुंहिंजा महिमान आयल आहिनि, मां तोखे हिकिड़ो मौक़ो ॾियां थो, तूं इहो वीडियो डिलीट कर ऐं मुंहिंजे महिमान खां माफ़ी घुर। वॾेरा माफ़ी ग़लतीअ जी थींदी आहे, ऐं ग़लती मूं न पर तव्हांजे अयाश महिमाननि कई आहे। कानून खां मथां केरु न आहे, वीडियो डिलीट न थींदी। तव्हांजे महिमाननि कानून तोड़ियो आहे, जंहिंजी सज़ा हुननि खे मिलंदी। ऐं इहा वीडियो खणी आला ऐवाननि ताईं पंहिंजी धरतीअ जो केस विढ़ंदुसि। अरे घणी ॾाढ़ी न हण, धरती धरती थो करी। छा महिमान नवाज़ी सिंध जी सकाफ़त न आहे? महिमान नवाज़ी? हिन महिमान नवाज़ीअ त असांखे हेतिरे क़दुरु आंदो आहे जो अॼु असांजी धरतीअ ते धारिया क़ाबिज़ थी चुका आहिनि, ऐं अॼु सिंधी क़ौम पंहिंजी ॿोलीअ ऐं पंहिंजे वजूद जी बका ख़ातिर पंहिंजे नौजवाननि जो रतु पाणीअ वांगुरु वहाए रही आहे। रईस नाराज़ न थीजो, पर इहा महिमान नवाज़ी न पर दलाली आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे इंसाफ़ न आहे करणो त इंसाफ़ जे लाइ कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदुसि। अस्तगफिरुल्लाह, ये तुमसे कैसे बात करता है? हम तो तुमको वडेरा समझता था, पर तुम्हारा तो कोई इज्जत ही नहीं। नाज़िम तो मुंहिंजे महिमान जे अॻियां मुंहिंजी बेइज़ती कई आहे। तूं पंहिंजो आहीं, तोखे मां छॾियां थो, तर हितां। प्यारा सिंधी भाइरो, आख़िर केसी ताईं असां पीरनि सरदारनि वॾेरनि ऐं भोतारनि जी ग़ुलामी कंदासीं? कॾहिं असांजे क़ौम में शऊर ईंदो? हाणे वक़्तु अची चुको आहे त हिननि वॾेरनि भोतारनि खे पंहिंजी औकात यादि ॾियारिजे। नाज़िम जोखे जो क़त्ल पूरी सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, ऐं जेकॾहिं असीं अञा बि ख़ामोश रहियासीं त ग़ुलामी असांजे ईंदड़ नसुलनि जो मुक़दर बणिजी वेंदी। असां टीम SBA वाइन्स नाज़िम जोखे जे बेगुनाह क़त्ल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था, ऐं तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु था कयूं त पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। महिरबानी।